सिंधी सुराण जे अॼु जे हिन प्रोग्राम में तव्हांजी आज्ञा आहे। अॼु मिलंदासीं सिंधी ॿोलीअ जे परख लेखक, शाइर, नाटक नवीस, ड्रामा निगार, मकाला नवीस नसर नवीस सां। ख़बर अथव केरु आहे उहो? लक्ष्मण कोमल। ताज़ो ई हिन जो निकितल आत्मकथा जो किताबु वही खाते जा पना सिंध में छपियो आहे ऐं तमामु मशहूरु थियो आहे। अचो त मिलूं श्री लक्ष्मण कोमल सां। तव्हांजी पहिरीं रचना कहाणी हुई कि न शेर हो? आशा, मुंहिंजी पहिरीं रचना 16-17 सालनि जी उमिरि में असांजे दिल्ली कॉलेज जे सिंधी लिटरेरी सोसाइटी तरफ़ां असांजी जेका सिंधी मैगज़ीन निकिरंदी हुई उन में पहिरीं रचना मुंहिंजी हिकिड़ी कहाणी क्रिश्चन नाले तां छपी हुई ऐं उहा कंहिं हक़ीक़ी बुनियाद ते ॿधल हुई जेका साल 1953 में दिल्ली कॉलेज जे साहित्यक मैगज़ीन में शाया थी। हिते दिल्लीअ में जेके अदबी महफ़िलूं थींदियूं हुयूं उन तरह जेके बम्बई में थींदियूं हुयूं प्रोफेसर MU मलकाणीअ जे ज़ेरदस्ती हेठि, उन्हनि में त काफ़ी साहित्यकार बहिरो वठंदा हुआ ऐं सचमुच त इन्हनि अदबी महफ़िल अदबी क्लास घणा ई नवां नवां साहित्यकार सिंधी साहित्य खे ॾिना। आहे न ईअं? एक्चुअली मां सम्झां थो त साहित्यक सरगर्मियूं जेके आहिनि से सभ खां पहिरीं दिल्लीअ में ई शुरू थियूं। जो 1955, 56, 57 में असां हिते लाजपत नगर में अदबी क्लास शुरू कया ऐं पहिरियों असां इंतिखाब जेको शुरू कयो हो सिंध जे साहित्यकारनि जो, राजधानीअ जा साहित्यकार, मूंखे यादि थो अचे, राजधानीअ जा साहित्यकार नाले सां असां रसालो शुरू कयो जंहिंमें दिल्लीअ जे सभिनी साहित्यकारनि जूं रचनाऊं ऐं उहो रचनाऊं हिकिड़ो जो मां सम्झां थो पीढ़ जो पत्थर हो, जेके संगे बुनियाद चवंदा आहिनि। असांजे सिंधी साहित्य में हिकिड़ो पीढ़ जो पत्थर हो ऐं गॾोगॾु उते नरगिस पूना मां शुरू थी, राज फिल्मिस्तान ऐं कलाकार अजमेर मां शुरू थी, नई दुनिया मुंबई मां शुरू थी। त इहे सभु हिकु ई वक़्तु 50s जा असां जेके आहिनि से सभु गॾिजी कमु कंदा हुआसीं। असां मुंबई जा अदीब असांजे दिल्ली कॉलेज में ईंदा हुआ, जेके असां हरिदिल खे घुरायो, नारायण भारती खे घुरायो, इवन सिंध मां तंहिं वक़्तु खोड़े साहिब जी धीअ हमीदा खोड़ो उहा असांजी तंहिं साल कॉलेज में आई हुई। त अहिड़ी तरह असांजूं एक्टिविटीज़ शुरू थियूं ऐं असां हर हफ़्ते अदबी क्लास में असीं पंहिंजी एक्टिविटीज़ कंदा हुआसीं, जिते रचनाऊं पढ़ंदासीं। इन करे आशा छा थियो जो असां में लिखण जो हिकु ज़बरदस्त जज़्बो जाॻियो, एतिरो जज़्बो जाॻियो जो असांखे भई ॿिए हफ़्ते अदबी क्लास में रचना पढ़णी आहे त लिखंदा हुआसीं ऐं ईअं न भई ज़बरदस्ती को दिमाग़ खे हथोड़ा ॾे न, पर जज़्बे सां लिखी ईंदा हुआसीं। त इहो असांजो बहितरीनु दौरु हो जेतोणीकि उन में कचायूं फिकायूं हुयूं, असीं अञा मैच्योर्ड कोन हुआसीं। मां तोखे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त उन क्लास में जॾहिं तीर्थ संत चवंदो हो, अॾे भेणा छाजा शाइर आहियो, छाजा लेखक आहियो, जयल आहियो जयल, पर इन खां जो वञी सिनेमाउनि ते भिका खाओ, होटल में वञी धूड़ पायो, ओड़े पाड़े जूं नियाणियूं वेठा तकियो तंहिंखां चङो आहे त लिखियो वेठा, इन रुधा पियो जो इन करे वेठा लिखो, बाक़ी आहियो त अथव जयल। इहा असांखे बुज़ुर्गनि वटां एतिरी इंकरेजमेंट बि कोन मिलंदी, पाण डिस्करेज मिलंदी, छा था लिखो, ईअं था कयो। तव्हांजो शहर त वाह वाह, पर नसर बि भले भले। भला अहिड़ी ख़ूबसूरत लिखणीअ जो को राज़? राज़ त हाणे मां छा ॿुधायां हिन जो, पर मूंखे तरबियत किन अहिड़नि उस्तादनि जी मिली आहे नंढे हूंदे, ख़ासि करे कची उमिरि में प्राइमरी ऐं सेकेंडरी लेवल ते, त मूंखे तमामु क़ाबिल उस्ताद मिलिया आहिनि जिन मुंहिंजी ॿोलीअ ते एॾी पीढ़ पुख़्ती कई आहे। ऐं अॻिते हली करे मूंखे रहबरियूं जेके मिलियूं आहिनि, मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। डॉक्टर सदरगणी साहिब जो, साईं रोचीराम थावाणीअ जो, दयाल नाथाणी, तीरथ बाबाणी जहिड़े माण्हू जिन मूंखे पाढ़ियो आहे, नारायण श्याम पाढ़ियो आहे मूंखे, त उनजे करे बसि उन्हनि जी सुहबत में मां इहो थियो आहियां। तव्हांखे पंहिंजे साहित्यिक रचनाउनि ते इनाम केतिरा ई मिलिया आहिनि, भला उन्हनि मां कहिड़ो अहिड़ो इनाम आहे जंहिं तव्हांखे सचमुच दिली ख़ुशि कयो, तव्हांखे ख़ूब राहत मिली? तव्हांखे साहित्य अकादमी जो इनाम कहिड़े साल ऐं कहिड़े किताब ते मिलियो? 1974 में जीअं झरोक ते हिकिड़ो किताब मिलियो हो, पर उन खां अॻु में मां जंहिं किताब खे जंहिं इनाम खे थोरी घणी अहमियत ॾियां थो, उहो हो मूंखे सोवियत लैंड नेहरू अवॉर्ड, जेको मूं व्लादिमीर मायाकोव्स्की, उतां जे हिकु अज़ीम शाइर जे ज़िंदगी ऐं शाइरीअ बाबति लिखियो हो, जंहिं ते मूंखे सोवियत लैंड नेहरू अवॉर्ड मिलियो। ऐं 15 ॾींहं मूं उन अवॉर्ड सां रूस जो दौरो कयो ऐं मूंसां गॾु डेलीगेशन में वॾा वॾा महारथी थिया, फिल्म एक्ट्रेस नरगिसी, उर्दू जो जानिसार अख्तर हो, परमिंदर मित्र बंगाल जो लेखक हो, शिवमंगल सिंह सुमन हिंदीअ जो लेखक आहे। त इहा डेलीगेशन पंहिंजे लेखे हिकिड़ी वॾी हुई ऐं असांजी जेका हुते राइटर्स मीट थी मॉस्को में नोवस्ती प्रेस जी तरफ़ां, उन में माइकल शोलोकोफ जे जहिड़े नोबेल लॉरिएट
असांखे एड्रेस कयो ऐं जॾहिं मां हुते पंहिंजो उहो प्रेज़ेंट कयो पेपर पेश कयो त माइकल शेलोकोफ जहिड़े माण्हू मूंखे भाकुर पाइजी चयो त भई तो एतिरो कुझु चई वई जेको असां 70 सालनि में न चई सघिया आहियूं। इहो रिकॉर्ड ते आहे, हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेका मां सम्झां थो मुंहिंजी ज़िंदगीअ जो बहितरीनु घड़ियूं बहितरीनु पल उहे आहे जॾहिं माइकल शेलोकोफ जहिड़े माण्हू मूंखे अची चयो अंग्रेज़ी में हुनखे कोन ईंदी त मूंखे हुन इंटरप्रेटर सम्झायो त हीउ चए थो त वाट वी कुड नॉट से इन 70 years यू हैव सेड इट नाउ। इहा मुंहिंजी वॾी ऐं हुते मुंहिंजो प्रेज़ेंट कयो पेपर पंहिंजो ऐं तंहिंखां पोइ त मॉस्को ताशकंद समरकंद रेडियो स्टेशन तां मुंहिंजूं चङियूं इंटरव्यूज़ थियूं त मां सम्झां थो सोवियत नेहरू अवार्ड मुंहिंजे लाइ घणी अहमियत रखे थो। भला इहो ॿुधायो त जॾहिं सिंधी ॿोली जी तस्लीमीअ लाइ हर तरफ़ हलचल हली रही हुई ऐं तव्हां बि हुन में शायदि बहिरो वरितो हो त उन वक़्तु कहिड़ी फ़िज़ा हुई, कीअं हो सभु कुझु? मां सम्झां थो त इहो ॾाढो हिकिड़ो वक़्ताइतो सुवालु तव्हां पुछियो आहे, ख़ासि करे नई जनरेशन खे ॼाण हुअणु खपे त असां नंढी उमिरि में केतिरियूं सेक्रीफाइसिस करे बुख हड़तालूं करे हलवा सत्याग्रह करे असां सिंधी ॿोलीअ खे तस्लीम करायो आहे, जंहिंमें असांखे 10 साल लॻी विया। इहा मूवमेंट असां एक्चुअली ॾिठो वञे त 50s में शुरू करे छॾी हुई ऐं जॾहिं पहिरियों असांजो ऑल इंडिया कन्वेंशन थियो हुते 1956 में दिल्लीअ में, जंहिंमें असां सभु अदीब आया हुआ, उत्तम सुंदरी हो, कृष्ण राही हो, मोती प्रकाश, कला प्रकाश, ॿिया बि जेके परसराम ज़िया, मंगाराम मलकाणी जी लीडरशिप हेठि, तॾहिं असां उन तस्लीमीअ जो असांजी सिंधी ॿोली रिकग्नाइज़ थियणु खपे ऐं अशोक केवलराम अॻु उन में। ऐं आख़िर असां एतिरो हर सम्मेलन में ठहराव पास कया, नागपुर सम्मेलन, बॉम्बे सम्मेलन, बेंगलोर सम्मेलन में उते जिते पोइ असां 52 ॼणनि जी हिकिड़ी बुख हड़ताल कई। 52 ॼणनि जी, 52 इन करे छा हिकिड़ो सिंबॉलिक हो जो सिंधी ॿोलीअ में 52 अल्फ़ाबेट्स थींदा आहिनि, 52 लेटर्स आहिनि। सिंध में ताईं केतिरा ई दफ़ा आया विया आहियो ऐं उते तमामु घणा माण्हू तव्हांखे सुञाणनि था। उन खां सवाइ तव्हांजूं केतिरियूं रचनाऊं उते छपजनि थियूं, तव्हांजा किताब उते वर करे छपजनि था, उते सभु अदीब तव्हांखे सुञाणनि था। तव्हांखे उते सिंध में पहिरियों दफ़ो वञी कीअं लॻो? सिंध त मां सम्झां थो अञा असीं छाकाणि उते ॼावा आहियूं, उते वॾा थिया आहियूं ऐं पंहिंजो ॿारहं हुन सिंध में गुज़ारियो आहे, त उहो असांजे लाइ अञा मुक़दस छा असांजी धरती आहे ॼण। ऐं मुंहिंजा किताब सिंध में इन करे जो सिंध में मुंहिंजे किताबनि जो विकिरो इन करे आहे जो उते असां वटि रीडरशिप आहे। हिंदुस्तान में असां वटि रीडरशिप आहे ई कोन। तंहिंजा घणेई कारण आहिनि, हिते हिते लिपियूं अलॻि अलॻि थी वियूं आहिनि, हो थी वियूं आहिनि। इन करे मूंखे सिंध वारनि ई चयो त पंहिंजा किताब जेकॾहिं हिते छपाई त मां तोखे ॿुधी हैरत लॻंदी त उते 2-2, 3-3 छापा मुंहिंजे किताबनि जा छपजी चुका आहिनि। अञा ताईं मार्केटनि में मतिलबु उहे ग़ाइबु आहिनि ऐं डिमांड पई थिए। तव्हांजी कोशिशि जेका हुई जंहिंमें हिंद ऐं सिंध जा साहित्यकार हिक ई मंच ते गॾिया, उन बाबति कुझु ॿुधायो। जॾहिं असीं सिंधी अकेडमी दिल्ली 98 खां पोइ असांजी हिकिड़ी नई टीम आई त उते मूं उतां जे वाइस चेयरमैन मिस्टर सुरेश केसवानी खे सजेस्ट कयो त छो न हिकिड़ी इंडो पाक सिंधी राइटर्स कॉन्फ्रेंस कोठायूं। कॉन्फ्रेंस सॼो, कन्वेंशन सॼो, सेमिनार सॼो। त पहिरीं त उन जी ॻाल्हि सम्झ में न पई अचे, पर पोइ मूंखे महीनो लॻो हुनखे कन्विंस करण में। आख़िर चई चङो ठीकु आहे, तूं बजट ठाहे ॾे। ऐं मूं हुनखे सॼी बजट बि ठाहे ॾिनी ऐं कहिड़नि माण्हुनि खे घुराइणो आहे, कहिड़ा कहिड़ा टॉपिक्स थींदा, सॼी प्रोजेक्ट रिपोर्ट तयारु करे मूं ॾिनमि। ऐं असां सिंध मां 14 लेखकनि खे कमर शहबाज़ जे अॻुवानीअ में इनवाइट कयो ऐं उहो तमामु कामयाबु। इहो ॼण हिकिड़ो पीढ़ जो पथर इंडो पाक सिंधी राइटर्स जे कन्वेंशन में विधोसीं। इहा 2001 जी ॻाल्हि आहे। तंहिंखां पोइ हिकदमि हुननि वराए असांखे इनवाइट कयो, असांखे इन्विटेशन मोकिली त हितां बि असां 35 सिंधी लेखक सॼे सिंध जो 15 ॾींहं असांखे घुमायो, सॼो सिंध घुमायूं। उहो मीरपुर बठोरे ताईं, मीरपुर साकरे ताईं, उहो जेको बॉर्डर ते सिंध ताईं, डीपले ताईं, एसि ताईं असांखे वठी हलिया। पोइ तंहिंखां पोइ अचनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर ताईं 4 डेलीगेशन हिते अची चुकियूं आहिनि ऐं असांजा केतिरा डेलीगेशन हिते वञी चुका आहिनि। इहो असांजो हिंद ऐं सिंध जे लेखकनि जे विच में हिकिड़ी नई पुल असां तयारु कई आहे। उन पुल जो मां सम्झां थो कंहिं हद ताईं त मां बि इन लाइ आहियां ज़िम्मेदार। इन अॾण में मुंहिंजो हथु बि आहे। हा, शर्फ़ न लेणा, पर उन पुल जो आर्किटेक्ट अॾण में मुंहिंजो हिकिड़ो नंढो, ऐं मूंखे ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी। तव्हां सिंधीअ में बैले लिखिया आहिनि ऐं उहे काफ़ी स्टेज ते बि आया, उहे 3 हुआ की न? 3 मूं ताईं 3। उहे बैलेज़ खां वधीक मां सम्झां थो उहे सही माना में संगीत नाटक आहे जेके मूं धुनुनि ते वेही लिखिया आहिनि। असीं मुतासिर थियासीं जो मां जीवन हेम असांजी हिकिड़ी त दोस्ती हुई ऐं खान मोतियार। त हिकु दफ़ो शीला भाटिया जो असीं जॾहिं हीर रांझा ॾिसी आयासीं ओपेरा, त पोइ असांजो ख़्यालु थियो त असीं बि चयो सिंधीअ में असां वटि हेॾी
फोक लिटरेचर पियो आहे, जंहिंमें असां वटि 7 सूरमियुनि जा हेॾा वॾा किसा आहिनि। हीअ रांझा त कुझु कोन्हे, असां वटि मूमल राणो ऐं ससुई पुनू ऐं सुहिणी मियार, त हिकिड़ो छो न असीं बि हिकिड़ो ओपेरा लिखूं। पोइ मूं ते कमु रखियऊं ऐं कान रोज़ु धुनूं ठाहे ॾींदो हो ऐं मां मूमल राणो लिखणु शुरू कयो, महीने खनि लिखी पूरो कयो। ऐं मां तोखे ॿुधायां त 24 धुनूं छड़ो मूं सुर हाणे मां हुन में ॾिनियूं आहिनि, 24 नयूं धुनियूं, 24 फॉर्म्स नवां शाइरीअ जा, जेके हिन मुंहिंजे मूमल राणे में अथई। त तंहिंखां पोइ उहो ॾाढो कामयाबु थियो, त पोइ वरी सुहिणी मियार, सुर सोरठ, भई इहे 3 ओपेरास मूं लिखिया। तंहिंखां पोइ त हाणे वरी कान जीवन असांजा न रहिया। बाक़ी इहे 3 ॾाढा पॉपुलर थिया, कलकत्ते में, दिल्लीअ में, बॉम्बे में हिन जा शोज़ थिया। तव्हांजे ख़्याल में सिंधी ॿोलीअ जो आईंदो छा आहे? हिंदुस्तान में त सिंधी ॿोलीअ जो आईंदो मूंखे अहिड़ो नज़र नथो अचे, जेतोणीकि सिंधी असांजी हिते क़ौमी ॿोली हुअण जे करे असांखे तमामु घणा हक़ बि हासिलु आहिनि। मसलन असां वटि एॾियूं वॾियूं पोस्ट ख़ाली पियूं आहिनि फ़क़ति सिंधीअ लाइ रिज़र्व थियल, पर असांखे माण्हू नथा मिलनि। मूंखे नाला खणण जी ज़रूरत कोन्हे, पर केतिरा इदारा आहिनि सरकारी या गैर सरकारी या नीम सरकारी, जंहिंमें असां वटि तमामु घणियूं पोस्ट ख़ाली आहिनि, पर असांखे सिंधी कैंडिडेट नथा मिलनि पिया। इवन IAS जहिड़ो वॾे में वॾो इम्तिहान हींअर असीं सिंधी माध्यम जे थ्रू ॾेई सघूं था। ऐं असांजा कुझु दोस्त जेके आहिनि से पंहिंजा इवन डॉक्टरी जा प्रोफेशन छॾे सिंधीअ में IAS थिया आहिनि ऐं हींअर वॾनि उहिदनि ते कलेक्टर आहिनि, हिन उहिदनि ते प्रोफेसर रसिया आहिनि। त सरकारी सतह ते त असांखे तहफ़ुज़ आहे सिंधी ॿोलीअ खे, पर असांखे पाण पंहिंजे नई जनरेशन खे सिंधी ॿोली कीअं करे उनखे इहो मञाइणो पवंदो त तव्हांजी इनफ़रादियत, तव्हांजी शख़्सियत, तव्हांजी शनाख़त फ़क़ति सिंधी हुअण जे नाते सां ई क़ाइमु रहंदी। जे यहूदी आहिनि 800 साल परसिक्यूट थिया, भिटकिया सॼे दुनिया में। अॼु अमेरिका में बि यहूदी खे यहूदी चयो थो वञे, अमेरिकन कोन चया वेंदा। छा करे असीं बि सिंधी चाहे सिंगापुर में रहूं या हांगकांग में रहूं, सुञाता वेंदासीं सिंधी थी करे। पर यहूदनि 800 साल खां पोइ वरी अची पंहिंजे नए लिटरेचर खे जीआरियो आहे, नयूं इंथालॉजी शुरू कयो अथऊं, नओं कहाणियूं लिखजनि था, का शेर लिखजनि था। साॻे तरह असांखे बि इहो करिणो पवंदो। ऐं असांखे त अञा 60 साल थिया आहिनि, तारीख़ में 60 साल को वॾो अरसो थींदो ई कोन्हे को। तारीख़ में 60 साल जा माना ई कान्हे, या तारीख़ जी सदियुनि ते हलंदी आहे पई, कई सदियुनि खां पोइ। जीअं मूं तव्हांखे मिसाल ॿुधायो, यहूदनि त 800 सालनि खां पोइ वरी अची पंहिंजो पाण खे ॻोल्हे लथो अथऊं, त असीं ॻोल्हे लथासीं। मां न त मुंहिंजो पुटु, न त पोटो, पर पोटो, त पोटो वञी सिंध में पंहिंजूं पाड़ूं ॻोल्हे लहंदो। नौजवाननि खे का सलाह ॾियणु चाहींदा या ॾींदा को पैगाम? अच्छा, इहो सुवाल त मां तव्हांखे पैगाम ॾियणु त हिकिड़ो टपालियुनि जो कमु आहे, मुंहिंजो न आहे हिकिड़े अदीबनि जो। पर मां खेनि छॾो इहो चवंदुमि त तव्हां सचपच सुञाता वेंदव पंहिंजे सिंध ते नाते में। इन करे पंहिंजे ॿोलीअ खे न छॾियो, पंहिंजे कल्चर खे न छॾियो, पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजी तहज़ीब खे न छॾियो, छाकाणि जो तव्हां मोन जे दड़े जे सभ्यता जा वारस आहियो, जेका 5000 साल पुराणे में पुराणी सभ्यता आहे। ओल्ड ईस्ट तमामु हिकिड़ी रिच, तमामु हिकु शाहूकार सभ्यता जा वारस आहियो, त पंहिंजी विरासत खे क़ाइमु रखो। इहो मुंहिंजो पैगाम आहे। भला तव्हांजो को सुपिनो, तव्हांजी का चाहीना जेका तव्हीं चाहींदा त ज़रूरु हिन ई जन्म में पूरी थिए? अदीब थियण लाइ सुपिना लहणु ज़रूरी आहिनि। इन करे मां ख़ासि हिकिड़ो सुपिनो इहो आहे त मां जेकर मौत खां अॻु में पंहिंजी सॼी आत्मकथा मुकमल करे वञा। इहो सुपिनो आहे या ख़्वाहिश आहे या जंहिंखे तूं चईं, त घटि में घटि वञण खां अॻु में मां पंहिंजो सभु जुल्द पंहिंजा मुकमल करे वञा। एतिरी मोहलत ज़िंदगी मूंखे ॾिए। छाकाणि ज़िंदगी ॾाढी बेवफ़ा आहे, ख़बर न आहे। अॼु जी हिन गॾिजाणीअ मां मूंखे त ख़ूब नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलियूं ऐं ॾाढो मज़ो आयो। मूंखे पक आहे त असांजे दर्शकनि खे बि एतिरो ई मज़ो आयो हूंदो ऐं एतिरी ॼाण मिली हूंदी। त वरी गॾिजंदासीं असीं पंहिंजे नई शख़्सियत सां ॿिए प्रोग्राम में। तेसिताईं ॾियो इजाज़त।